अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भली कार अॼु पाण पढ़ंदासीं फोटोसिंथेसिस में लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन। लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन इन खे डार्क रिएक्शन बि चयो वेंदो आहे ऐं उन खां सवाइ इन जो ॿियो नालो केल्विन बेंसन साइकिल बि आहे। डार्क वर्ड ई माना हूंदी आहे ऊंधा। ही जेको आहे सो ऊंधा में जेको रिएक्शन जेको आहे ऊंधा में कोन थींदो आहे, पर हिन रिएक्शन जे लाइ सिज जी रोशनी जेका आहे उहा ज़रूरत कान हूंदी आहे, तंहिं करे हिन खे डार्क रिएक्शन चयो वेंदो आहे। ही जेको रिएक्शन आहे उहो क्लोरोप्लास्ट जो जेको स्ट्रोमा फ्लूइड पार्ट हूंदो आहे उन में थींदो आहे। हिन रिएक्शन जे लाइ जेके रिएक्टेंट खपनि, जेके शयूं खपनि जेके हिन रिएक्शन जे लाइ थियण जे लाइ लाज़मी आहिनि, उन में ATP ऐं DPH ही जेके ॿ शयूं आहिनि इहे पाण खे लाइट डिपेंडेंट रिएक्शन में ठही मिलियूं हुयूं। उन खां पोइ टी शइ कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा हवा मां पाण खे मिलंदी। प्रोडक्ट ठहंदी कहिड़ी शइ पाण वटि ठहंदी, पहिरें मरहले में ग्लाइसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट, ही 3 कार्बन वारी कार्बोहाइड्रेट जी शुगर आहे, जेका फर्दर ॿी ग्लाइसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट सां गॾिजी ग्लूकोज ठाहींदी ऐं उन खां पोइ ग्लूकोज जेको आहे उहो ग्लूकोज जी फॉर्म में या वरी ही सक्रोज जी फॉर्म में या स्टार्च जी फॉर्म में जेको आहे उहो स्टोर थींदो। क्लोरोप्लास्ट जो ही स्ट्रक्चर आहे। हिन में जेको ही ग्रीन वारो पार्ट नज़र अची रहियो आहे साए वारो, इहो थाइलाकॉइड आहे जंहिंमें लाइट डिपेंडेंट रिएक्शन पाण पढ़ियो इहो थींदो आहे। उन खां पोइ जेको येलो वारो पार्ट नज़र अची रहियो आहे इहो स्ट्रोमा फ्लूइड पार्ट आहे, जंहिंमें जेको आहे उहो लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन थींदो आहे। ही केल्विन बेंसन साइकिल या लाइट डिपेंडेंट रिएक्शन आहे, जंहिंजा ही मुख़्तलिफ़ स्टेप आहिनि। शुरू पाण हितां कंदासीं राइब्यूलोज 1,5 बिसफॉस्फेट। राइब्यूलोज ही 5 कार्बन वारी शुगर जो नालो आहे और 1,5 पहिरीं ही पोजीशन आहे जंहिं ते ही फॉस्फेट ग्रुप अटैच आहे, ॿियो ही 5 पोजीशन आहे जंहिं ते फॉस्फेट ग्रुप अटैच आहे। त 1,5 ॿिनि पोजीशन ते जेको आहे उहो फॉस्फेट ग्रुप अटैच आहे। बिसी माना आहे 2, यानी 2 जेके आहिनि उहो फॉस्फेट ग्रुप पहिरीं ऐं 5 पोजीशन ते अटैच आहिनि, तंहिं करे हिन जो नालो राइब्यूलोज 1,5 बिसफॉस्फेट आहे। हे जेके बॉल टाइप स्ट्रक्चर नज़र अची रहिया आहिनि इहे कार्बन आहिनि, त 5 कार्बन वारी ही शुगर आहे। हिन जा 3 मॉलिक्यूल आहिनि, 3 मॉलिक्यूल 5 कार्बन वारी शुगर जा मतिलबु पाण वटि 15 कार्बन आहिनि। उन खां पोइ 3 कार्बन डाइऑक्साइड, 3 कार्बन मॉलिक्यूल जेके आहिनि उहे हवा मां आया, टोटल 18 कार्बन थी विया। हीअ जेका 18 कार्बन आहिनि पहिरें मरहले में 6 कार्बन वारियूं 3 शुगर ठाहींदा। उन खां पोइ उहे जेके आहिनि वरी रीशफल थी रीअरेंज थी 3 कार्बन वारी शुगर, 3 कार्बन वारी आहे हिकिड़ी शुगर आहे, ही अहिड़ा 6 मॉलिक्यूल आहिनि टोटल, मतिलबु 18 कार्बन पाण वटि हुआ जेके 6 मॉलिक्यूल ठाहींदा 3 कार्बन वारी शुगर जा, जंहिंजो नालो आहे 3 फॉस्फोग्लाइसरेट। इन जी टी पोजीशन ते जेको आहे उहो फॉस्फेट ग्रुप अटैच आहे। उन खां पोइ 6 ATP इस्तेमालु थींदा, ADP में कन्वर्ट थींदा, एनर्जी ॾेई ख़ाली थी ADP में कन्वर्ट थी वेंदा ऐं जेको 3 फॉस्फोग्लाइसरेट आहे इहो कन्वर्ट थी वेंदो 1,3 बिसफॉस्फोग्लाइसरेट। पहिरीं ऐं टी पोजीशन ते फॉस्फेट ग्रुप अची वेंदो, 2 आहिनि फॉस्फेट तंहिं करे बिस पिया चऊं। बाइवर्ड, डाइवर्ड, बिसवर्ड, इन टिनी वर्ड जी माना आहे 2, त 2 फॉस्फेट ग्रुप जेके आहिनि उहे अटैच आहिनि। उन खां पोइ 6 NADPH जेके आहिनि उहे इस्तेमालु थींदा, इहे एनर्जी ॾेई 6 NADP में कन्वर्ट थी वेंदा ऐं जेको 1,3 बिसफॉस्फोग्लाइसरेट आहे इहो कन्वर्ट थी वेंदो ग्लाइसर अल्डिहाइड 3 फॉस्फेट में। ही बि 6 मॉलिक्यूल आहिनि 3 कार्बन वारी शुगर जा, ही बि 3 कार्बन वारी शुगर जा हाणे 6 मॉलिक्यूल पाण खे मिलिया ऐं 6 मॉलिक्यूल मां हिकिड़ो जेको आहे उहो हिन साइकिलिक प्रोसेस खां ॿाहिरि निकिरी वेंदो। ही फर्दर वञी जेको कार्बोहाइड्रेट जेका ठहंदी आहे उहा कार्बोहाइड्रेट ठाहींदो। ग्लाइसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट ख़ुदि बि कार्बोहाइड्रेट आहे, पर जेका स्टोरेज फॉर्म हूंदी आहे, जेका इस्तेमालु वारी फॉर्म हूंदी आहे जीअं ग्लूकोज़ आहे या सक्रोज़ आहे, ही फर्दर वञी ग्लूकोज़ ठाहींदो, उन खां पोइ उहा वरी सक्रोज़ में कन्वर्ट थींदी। अहिड़े तरीक़े सां जेको आहे उहो कार्बोहाइड्रेट ठहंदी वेंदी। हीअ जेको आहे उहो मिंटनि जे अंदरि 7 मॉलिक्यूल जेके आहिनि उहे ग्लूकोज़ जा जेके उहे ठही वेंदा आहिनि, बिल्कुलु क्विक प्रोसेस हूंदो आहे। त हिन 6 मॉलिक्यूल ग्लाइसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मां हिकिड़ो जेको आहे उहो साइक्लिक प्रोसेस खां ॿाहिरि निकिरी आयो। बाक़ी 5 मॉलिक्यूल जेको ग्लाइसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट जा उहे पाण वटि बचा, उहे जेके 5 मॉलिक्यूल आहिनि इहे टोटल 15 कार्बन आहिनि पाण वटि,
त इहे 15 कार्बन वरी रीऑर्गेनाइज़ थींदा, रीजनरेट कंदा राइबुलोज़ 1,5 बिसफॉस्फेट। इहो जेको पहिरियों मॉलिक्यूल पाण पढ़ियो, इहो वरी 3 कार्बन डाइऑक्साइड जा मॉलिक्यूल हवा मां ईंदा, जंहिंसां मिली ही साइक्लिक प्रोसेस वरी हलंदो। ही जेको प्रोसेस आहे उहो 3 स्टेप में आहे। पहिरें मरहले में कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा फिक्स थी थिए, ॿाहिरां खां अचे थी, इनऑर्गेनिक मॉलिक्यूल आहे जेको ऑर्गेनिक में कन्वर्ट थो थिए, इन ई प्रोसेस खे कार्बोक्सिलेशन फेज़ चइबो आहे। ॿिए मरहले में ATP ऐं NADPH जेके लाइट डिपेंडेंट रिएक्शन में पाण खे मिलिया हुआ, इहे इस्तेमालु थींदा, पंहिंजी एनर्जी ॾींदा, इन फेज़ खे रिडक्शन चइबो आहे। 3 में मरहले में जेको पहिरियों मॉलिक्यूल आहे जेको इस्तेमालु थियो, इहो ग्लाइसर एल्डिहाइड 3 फॉस्फेट मञा, वरी इहो साॻियो मॉलिक्यूल रीजनरेट थींदो, त इन फेज़ खे रीजनरेशन। त हिन जेको साइक्लिक स्टेप आहे इन खे 3 फेज़ में विरिहायो वेंदो आहे: कार्बोक्सिलेशन, रिडक्शन, रीजनरेशन। कार्बोक्सिलेशन जेको फेज़ आहे इन में छा थो थिए, कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा फिक्स थी थिए। रिडक्शन फेज़ में एनर्जी गेन थी थिए, ATP ऐं NADPH मञा। रीजनरेशन जेको फेज़ आहे उनमें कार्बन कंपाउंड जेके आहिनि उहे रीजनरेट थियनि था ऐं उहो साइक्लिक प्रोसेस जेको आहे उहो दुबारा स्टार्ट थो थिए। त ही जेको आहे उहो केल्विन साइकिल आहे। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में पाण जेको आहे उहो C4 साइकिल ऐं कैम्प प्लांट जे बारे में पढ़ंदासीं। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।